अॼु आउं वाला ॿ ख़ुशख़बरियूं खणी आया आहिनि अख़बार जे ज़रिए। ॿ ख़ुशख़बरियूं। हा अरे ये तकरा सकल ई न उसना वञो मता टुट न निकिरी पवना। ख़ुशख़बरियूं इहा आहिनि। पहिरीं ख़ुशख़बरी इहा आहे त पाकिस्तानी ओपनर फ़खर ज़मा डबल सेंचुरी ठाही आहे। डबल सेंचुरी कभी असांजी लाइ कहिड़ी वॾी वॾी ख़ुशख़बरी आहे त हिन अख़बार में लिखियलु आहे हिकिड़ो करोड़पति सेठ आहे। सेठ सुफन। हाँ सेठ सुफन करोड़पति आहे। माना ये दारू अंब केला जैतून ये भी करोड़पति पो पाण छो गरीब है। उनजी सिक्की लधी धीअ जेका लंडन मां पंहिंजी पढ़ाई पूरी करे पई अचे ऐं उन करोड़पति सेठ हिन अख़बार में इश्तिहार ॾिनो आहे त मुंहिंजी सॼी मिल्कियत जी अकेली वारिस धीअ रोशनी जे लाइ हिकु ख़ूबसूरत ऐं पढ़ियल लिखियल नौजवान जो रिश्तो खपे। फज़ीलत वारो हुजे भले अमीर न हुजे गरीब हुजे। बाबा को मुखा साहब यो करो शहजादो पढ़ल लिखल तो आन बीए एमए एमएससी एमटीटी पुपू चाचाची सब डिग्री पास थे रहा। हाँ मूंखे सभु ख़बर आहे। सभु ख़बर आहे मूंखे दा तव्हां वटि वॾियूं डिग्रियूं मूंखे ख़बर आहे तव्हां सभु स्कूल जे पोयां पढ़िया आहियो। ॻाल्हि ॿुधो हिते इहे डिग्रियूं कोन हलंदियूं। ओए ओए ओ हिते हलंदियूं ठॻियुनि वारियूं डिग्रियूं। हाँ हिते उहो कामयाबु थींदो जंहिं वटि वॾी ठॻी वारी डिग्री हूंदी। मुंहिंजो मतिलबु त पाण सभु पहिरीं उते हलूं खाली ॾिसूं कि सेठ सुफन जी धीअ रोशनी आहे कहिड़ी। उन खां पोइ घर जो माहौल ॾिसी अचूं ठीकु आहे न। उन खां पोइ वारे वारे सां ट्राई करियूं। इहो त सही आहे पर उते पाण हलंदासीं कीअं कहिड़े नमूने सां कहिड़े मोह सां। अरे वेस बदलाए हलूं। मुंहिंजी सलाह त फ़क़ीर थी वियो मलंग बाबा ठीकु आहे। अल्लाह त बस ही वॾो फ़क़ीर ई झाड़ू वारो बाबा झाड़ू वारो बाबा। हा मां आऊं झाड़ू फ़क़ीर न झाड़ू ॾींदुसि। झाड़ू ॾींदे कोन तूं झाड़ू वारो बाबा हूंदे तूं सुञाण झाड़ू में एॾी करामत आहे जेके में को दवा झाड़ू है त उहे पार थी वेंदा। बस ठीकु आहे बस ठीकु आहे न। तूं वॾो फ़क़ीर हा ऐं हे ॿई नंढा फ़क़ीर आऊं तुंहिंजो चेलो बस ठीकु आहे न। पोइ कमु असर फिट कम असर फिट करासीं ठीकु आहे। हलो 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 बस हलो पहिरीं हली ॾिसूं त सही त छोरी आहे कीअं ईअं न पैसा ई पाणीअ में। नसीब दर पे नसीब दर पे आजमाने आया हूँ आजमाने आया हूँ तुझे को तेरी कहानी तुझे को तेरी कहानी सुनाने आया हूँ। अलाए किथां किथां था अचनि। बकवास बंद कर न त बाबा तोखे सारे भस्म करे छॾींदो। छो त ही बाबा वॾो पोतल पीर आहे ऐं धोतल दरवेश आहे। हिकु दफ़ा जेकॾहिं हिन जो झाड़ू खणी वियो तव्हांजी क़िस्मत खुली वेंदी बच्चा। बाबा पर असां वटि कीअं अचनि थियूं? बच्चा आऊं 40 सालनि जो चिलो पचाए हिते आयो आहियां। जॾहिं हितां लांघाऊ थियोसि तॾहिं मूंखे ख़बर पई तव्हांखे मुंहिंजी सख़्त ज़रूरत आहे त पोइ हलियो आयोसि। छोकिरी पंहिंजी ज़बान खे ब्रेक हण। अरे झाड़ू वारो बाबा को फराडी न पर वॾो बोतल पीर आहे। बोतल पीर जेते बि पंहिंजो झाड़ू फुराईंदो उन जा त बेड़ा ई पार थींदो। छोकिरी ख़बरदार जो असांखे तो पूरो फ़क़ीर सम्झो आहे मतर अहिड़ा हणंदोसीं जो असुल सफ़ा मेणपती थी वेंदी। बाबा बस थधो थधो माफ़ कजो बाबा मुंहिंजी धीउ नादान आहे। हा मूंखे सभु ख़बर आहे बाबा खे सभु ख़बर आहे त इहा लंडन मां हिते आई आहे शादी करण। बाबा से अवां खे कीअं ख़बर पई त मुंहिंजी धीउ लंडन मां आई? डेडी तव्हां न इश्तिहार ॾिनो अख़बार में फेसबुक ते स्टेटस रखियो सभिनि पाकिस्तान वारनि खे ख़बर पइजी वई
नादान छोकरी अदब सिख अदब तू लंदन में रही तो इखलाकन खे तू दायरे खां हेठि कराए छॾियो आहे पूरे पाकिस्तान खे इहा ख़बर न आहे तूं पंहिंजी तहज़ीब खे भुलाए वेठी आहीं मूं पंहिंजी तहज़ीब खे कोन्हे विसारियो आउं हिकु सिंधी छोकिरी आहियां सिंध जी ॾायल आहियां आउं पंहिंजी लोही लड़की ऐं इज़त खे बचाए ॾियणा थी बाबा छोकिरी सही थी चए झाड़ू वारे फ़क़ीर खे सभु ख़बर आहे सेठ बस दुआ कर हिकु दफ़ो जेकॾहिं हिन जो झाड़ू फिरी वियो तव्हांजी क़िस्मत खुली वेंदी ऐं माला माल थी वेंदा छोकिरी जो वक़्तु बुलंद थी वेंदो हा बाबा साईं तव्हां वाकई पोतल फ़क़ीर आहियो कुर्सी खणो हिन जो नसीब ॾिसणो आहे नसीब सेठ सुपन तुंहिंजी छोकिरी जो वक़्तु बुलंद आहे पहिरीं तूं सफ़ा ग़रीब यतीम हुए चौक ते चाण विकिणंदो हुए जंहिं ॾींहं खां हिन छोकिरी तुंहिंजे घर में जनम वरितो उन ॾींहं खां तूं माला माल थी वई तुंहिंजे घर में रोशनी थी वई तॾहिं त तूं छोकिरी जो नालो ई रोशनी रखियो आहे कीअं बाबा मूंखे माफ़ कजो मूं तव्हांखे ग़लति सम्झो अचे पई लाइन ते अचे पई लाइन ते अचे छा मतिलबु मतलब तुंहिंजी लाइन क्लियर थियण वारी आहे सुभाणे तोखे तुंहिंजो नौजवान ख़ूबसूरत छोकिरो मिलंदो जेको तुंहिंजी ज़िंदगी में ख़ुशियूं आणींदो ऐं उन सां ई तुंहिंजी शादी थींदी ॿार घणा थींदा बाबा और हुनजो नालो परवेज़ हूंदो परवेज़ ना दिलबर हूंदो दिलबर बस करो पप्पू को मरी वियो आहे छा हुनजो नालो पप्पू हूंदो पप्पू आउं कंफ्यूज थी थियां बाबा प्लीज जल्दी ॿुधायो नाले खे छॾ सुभाणे तोखे छोकिरो मिलंदो पोइ तोखे सॼी ख़बर पइजी वेंदी हाणे असांजे चिल्हे में वेहण जो टाइम अची वियो आहे हाणे फ़क़ीर साईं 40 ॾींहं चिल्हे में वेंदो तंहिंखां पोइ ईंदासीं धूम चढ़ंदा साईं आंदासीं पतण वाली थी वे 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 पतण वाली